पसंद कर दे। हां मुके पसंद कर दे। अब्बा ये रे ना जाए। अब्बा बचाओ ये रे ना जाए। खुदाई बात नहीं। अब्बा अब्बा बोलना नहीं जानी। वो ये ना जाए। तालो हणो इन तरके इनके बबा ताला हणो हगालू खगालू ले लालू जिन जलाली कमल कवाली हर पुट हवाली। होश कर मुर्शिद साईं होश कर। रड़ी छो तो करी हाउ न त बिया वरी ताऊ छो तो करी फकीर खणी असली घोटोड़ी मारी। बड़ी जंग थया बड़ी लड़ाई थया पर फकीर बेपीरो मने ही न तो। हां हां मुर्शिद साईं बेफिक्र थी आराम सा वरी सुभाणे पढ़ाई का जाए ना। हां वरी सुभाणे। हां वरी सुभाणे इनी बेपीरे फकीर के केर मुंह ॾींदो। मुर्शिद साईं जी तू चवंदे तीअं कंदासीं बस तू रुगो असांजे फकीर मां जान छॾाए जेतिरा पैसा चवंदे ओड़ी बस। भाई तू फकीर के लालच ॾेई मूंखे मराइण थी चाहीं। बस मुर्शिद साईं बस बस वधीक न ॻाल्हा। ठीक आ तू चई थी तो कोशिश कंदुसि पर हिनमल टरो मुझे आराम जो टाइम आ। फकीर वॾो खतरनाक आ। तव्हां सिर्फ निकाह जी इजाजत ॾियो। दिल भर वारा कुछ भी न कंदा। जेकॾहिं उन्हनि कुछ कयो त उन्हनि खे मुंहुं असां ॾेई वठंदासीं। असांखे को एतराज़ कोन्हे को सुल्तान। बाबा सुभाणे दिल भर वारा अचे मुंहिंजे पुट खे मारे वञनि त पोइ त मां पीढ़ीअ में ई हले वेंदुसि न बा। छा रहियो पोइ जल बकरी धनारनि जा धक दिल भरा एतिरा ठाऊ कान आहिनि त तुंहिंजे पुट खे मारींदा। उन्हनि जो असां नसुल तबाह करे छॾींदासीं। उन्हनि तव्हांजे मथां आङुर सिधी कई त। बाबा तव्हां आङुर सिधी करण जी था ॻाल्हि कई। उन ॾींहुं बि मुंहिंजे पुट खे निड़ीअ ते काती रखी कुहण जी बाकनि। अदा सुल्तान हू वॾा ज़ालिम आहिनि। जेकॾहिं अदी जो निकाह करायोसीं पोइ हू मूंखे मारे विझंदा। तव्हां पहिरियों उन्हनि खे पले वठो कहिड़े बि तरीक़े सां उन्हनि खे पलियो। हू असांजी पचर छॾनि पोइ भले तव्हां मुंहिंजी शादी जी तारीख़ वठी वञो। जेकॾहिं तव्हांखे एॾो ख़तरो आहे त पोइ असांजे ॻोठ जी हली रहो। बाबा ॻाल्हि ॻोठ विहण जी न आहे। भला कमे करे ॿाहिरि न निकिरंदासीं छा? कहिड़ो कुझु कयो जो बस हेलो हलो थी वञे बस पोइ तव्हां अची निकाह करे वञो। इहे निभागा मुड़ंदा कोन ईअं कंदा रहंदा। जेकॾहिं ईअं कंदा रहनि त असां छा साल इंतज़ार कयूं? बाबा जॾहिं चओ था त हू गंदु कंदा ऐं मुड़ंदा कोन पोइ असां ग़रीब हुननि सां मुंहुं कीअं ॾेई सघंदासीं बाबा? असां बि तव्हांखे पैसनि जी भरी ॾेई वेठा आहियूं। मसइले जो हल त कढणो पवंदो न। माठ करे कोन वेंदासीं असां। बाबा जेकॾहिं ॻाल्हि पैसनि जी आहे त पंहिंजा पैसा खणी वञो। तव्हांजे असां वटि अमानत रखियल आहे बाबा अमानत। बाबा मां पैसनि ख़ातिर पंहिंजे पुट खे कोन पोईंदी। ॻाल्हि आहे सिधी पुट हिननि खे पैसा खणी ॾे बस रिश्तो हिते ई ख़तम आहे। न चाचा न पैसनि जी ॻाल्हि आहे। जॾहिं ज़ुबान कई आहे त कई आहे। दिल भर वारनि खे असां पाणे मुंहुं ॾींदासीं। जॾहिं हू पाण रिश्ते तां हथ खणी वञनि ऐं तव्हां खां माफ़ी वठनि त पोइ ठीकु आहे ठीकु आहे बस पोइ तव्हां उन ॾींहुं अचो बस निकाह करे छोकिरी वठी वञो। असांखे वरी कहिड़ो बाबा एतराज़ आहे? ठीकु आहे को न को हल ॻोल्ही था। अचो ॻोल्हूं। जेकॾहिं तूं एतिरी गौराम मां बेज़ार आहीं त पोइ मूंसां निकिरी छो न थी हली सदोरी? न वरियाम हाणे मां घर खां कोन निकिरंदसि।
ॿीहर इहा बदनामी मां नथी खणणु चाहियां। सदोरी पोछा तू इन ही हालत में जिंदगी गुजारे वेंदी है। गौरा मूं मां बेज़ार थी हिकु ॾींहुं मूंखे तलाक ज़रूर ॾींदो, पर वरियाम तूं त मूंखे पंहिंजो बणाईंदे न। मां तो तोखे हर हाल में पंहिंजो बणण लाइ तयार आहियां सोना साईं। पोइ कुछ वक्त इंतजार कर, जेकॾहिं अल्लाह जे पासे खां का भलाई थी न त तूं ऐं मां हिकु ज़रूर थींदासीं। पर सदोरी मां तोखे सुरन में ॾिसी नथो सघां। तूं मुंहिंजे सुरन खे छॾ, मां उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदसि, पर तूं पंहिंजो ख्याल रखजांइ। मां खुश आहियां सदोरी, मूंखे सिर्फ तुझी गणती थी मारे। जेकॾहिं कुदरत वारे अञा बि मुंहिंजी ज़िंदगीअ में ॾुख सूर लिखिया अथई न त मां भोॻे वेंदसि। अल्लाह कदो सदोरी, अल्लाह कदो तो तुझा तमाम जल्द दुख दर्द खत्म थी वेंदा ऐं तू ऐं मां तमाम जल्द हिकु थी वेंदासीं। आमीन। यो वसाई भला आज मुर्शिद साईं के मां घर वठी वञा ऐं दावत ॾी खारायांसि। हाँ हाँ नानी सियाणी, वठी वञीस शौक़ सां, वठी वञीस त ख़बर पवने। मुर्शिद साईं कद बुत में ॾिसण जो पूरो सारो आ, खाधे जो बागू बागू 7 दफ़ा मानी खाधी थी सुबुह खां वठी, हींअर इहो 8 दफ़ो अथई, ॼाणो त जेल मां छुटी आयो हुजे। मुरीदानी हाणे मुझे आराम जो टाइम थी वियो आहे। न मुर्शिद साईं न, तव्हांखे अञा आराम करण जो टाइम कोन्हे। हलो मुंहिंजे घर हली पढ़ाई कयो, उते भली कुछ खाओ, दावत ॾी मुंहिंजी बि। न माई मां चवां थी मुर्शिद साईं, मां चवां थी त हली मुंहिंजे घर बि पढ़ाई कयो। भला तव्हांजे घर पढ़ाई करण लाज़मी आहे छा? मां चवां थी उथी मां आराम। हे माई, मुर्शिद साईं के तू दाबा दी नी? न वसाई न, मुंहिंजी मजाल आहे जो मां मुर्शिद साईं खे दाबा ॾींदसि। बस मुर्शिद साईं वांगुरु मूंखे बि थोरी जलाली अची वई। हिनजी मुरीदानी जो आहियां सची। इहा ॻाल्हि आहे त पोइ त हलणो ई पवंदो। मां बि तव्हांजे लाइ उते खाधा तयार कया आहिनि, बसि तव्हां हली उते जी भागो कयो। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त पाण उते हली अची मानी मुंहिंजी खाओ। तोखे ख़बर आहे न फ़क़ीर, मां नानी सियाणी माण्हुनि जे विझंदी आहियां रधे में पके में पाणी। मूं घणो खाधो आहे, हिन महिल मुंहिंजो मूड न आहे, आराम जो मूड आहे। मुर्शिद साईं, तव्हांजे आराम जो टाइम अञा कोन थियो आहे। तव्हां हलो मुंहिंजे घर, मां तव्हांखे हिंदुरनि में विहारे हली थी लोडो ॾियां ऐं निंड्रू करायां। न मई न, तुंहिंजे हिंदुरनि खां मां हिते सही आहियां। मां चवां थी त भला मुर्शिद नथो हले न त तूं बि खणी ज़िद खे छॾ। हाँ मुरीदानी, तूं हिनखे सम्झा, मां हिते पढ़ाई कंदुसि, हिते जिन्हनि सां मुक़ाबिलो करणो आहे। हाँ घणी पढ़ाई कंदुसि, तॾहिं फ़क़ीर खे क़ैद कंदुसि। मुर्शिद साईं हल मुंहिंजे घर हली पढ़ाई कर। मुर्शिद साईं ॿारनि वारी ज़िद न कयो, मूं तव्हांजे लाइ न ताम तयार कया आहिनि, न खाईंदव छा? बस पोइ मां हिते आहियां। खाईंदो वरी अची राति कोट छॾे वेंदीमांसि, उहो ढके रखो। हल फ़क़ीर हाणे हल। ताम तयार हुजनि। हाँ ज़ुलेखा तुंहिंजो इहो 12 ज़िद कॾहिं ख़तमु थियण जो न आहे। दफ़ा मूं तोखे चयो त मां पंहिंजे तरीक़े सां बानू बेगम खे सम्झाईंदुसि, पर तूं ॻाल्हि खे सम्झी नथी। मां मौक़े मुनासिबत सां हुनखे सम्झाईंदुसि, तूं सम्झी छो नथी? हिन वक़्तु तूं अॻु में ई कावड़ियल आहे। ॾिस न, हू त मूंसां सहमो ॻाल्हाए बि थी, जॾहिं बि हिते अचां थो ख़बर थी पए त हू पंहिंजे सहेली जे घर हली वई आहे। मां सम्झां थो त हू ॼाणी माणी मूंसां हाणे त मिलण ई पसंदि नथी करे। जेकॾहिं अहिड़े माहौल में हुन सां का ॻाल्हि कई त सुलेखा हू लॻे थो त होश मां निकिरी वेंदी। साईं, कुछ हक़ीक़त खे समझण जी कयो। अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। अगर जे खुदा न करे तव्हांखे कुछ थी पए त पोइ मुंहिंजो छा थींदो?
इहा ॻाल्हि केर बि न मञींदो तो को मूंसां तव्हांजो निकाह थियल आहे। साईं केर बि तव्हांजे पुट खे तव्हांजो पुट न सम्झंदो। साईं तव्हां खां पोइ असां त रुली वेंदासीं न। मां वाइदो थो कयां त मौत खां पहिरीं हवाला आहे हर उहा शइ करे वेंदुसि जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी खुशगवार हुजे। बाक़ी हिन वक़्त मूंखे माफ़ कर ज़ुलेखा, हिन वक़्त मां इहो राज़ खोले नथो सघां। मां चाहियां थो त पहिरीं मां बानू बेगम खे राज़ी करे वठां, पोइ हुनखे समूरी हक़ीक़त खां आगाह कयां। बस साईं तव्हांजी मर्ज़ी। मां त हिन माहौल खां बेज़ार थी पई आहियां ऐं हर वक़्तु बानू बेगम जो किरोध मुंहिंजे मथां वधंदो थो वञे। सॼो ॾींहुं साईं लुड़ थी करे चए थी मानी सही नथी करी, कपिड़ा सही नथी धोई, घर जो पूरी तरह कम सही नथी करी। साईं आम नौकराणियुनि खां वधीक मूंसां ज़ुल्म थी करे। बानू बेगम खे सम्झाए छॾींदुसि त तूं मथां एतिरो जबर न कर। साईं जेतिरो तव्हां हुनखे रोकींदव न ओतिरो मूंसां ज़ुल्म घणो कंदी। साईं बानू बेगम मूंखे हितां भॼाइण थी चाहे। तूं परेशान न थी ज़ुलेखा, मां जो वेठो आहियां। थोरो इंतजार कर, कुछ ही ॾींहंनि में सब कुछ बेहतर थी। अजायो परेशान न थी। के तो छाती समझाए मोकलिया ऐं तू वरी उते वञी छा थो करी? हां राम माई राम राम। तू ये कौन सुधरंदो जेसते तुझी पुठे तो खल लाया। आई हां सियाणी चरी थी आई छा? मुर्शिद साईं के ये बिटी कुटी मुर्शिद आया को ठगा या इने वसाई के बेवकूफ बनायो तई वनी तुझा ये प्रकारा पधरा कया। आई ना ना दीजा तो आई मारा किथे पई मुर्शिद खे आई वो तो मुते पढ़ाई पे करे। मुर्शिद मुकेला छापियो थे अल्लाह छा तो थे मुर्शिद आण वारे में आई आहे सब कसरो कटदमास। हां जल्दी कर पानी जो देगड़ो भरिया। हाजिर मुर्शिद हाजिर। मुर्शिद साईं हिन माई के छा थी वियो? कुछ बनाए हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हाय पुत्र हवाली। सुनो अल्लाह तो हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली। अल्लाह तो राम फकीर फकीर राम कर फकीर। मुर्शिद हे छा थी चए? ही छा थी चए? ही कुछ भी न थी चए। हिन जो फकीर तो गलाए फकीर। अच्छी मुरीदानी तुम थोड़ी हिम्मत करा। बिस्मिल्लाह अल्लाह तो हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली। मुंह घोटा दई दई मारींदो को मकर कया त नहीं जान छडींदो। बस रुगो जादू वनी वो दिसने मोए जो कड़ो थी मां हशर कया मुर्शिद तो थे वही रहम करी। हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली पुत्र हवाली। अदा कुछ एड़ो सोच जो इन निभागन दिलबर मो जान छड़ाई जेसते ये हुंदा न उनन के प्या धमकाईदा रहंदा ऐ असा के संग कोन मिलंदो। कुछ एड़ो कर जो ये दिलबर वारा उन तरफ रुख ही न कर। अदा गुलू तू छा तो समझी ये निभागा मुड़ंदा ये टंगू बाऊ वंजराईंदा पर मुड़ंदा कोन। ये समझ तो के ये लेसुड़े जे गिग जिया चिंबुड़ी विया थई। हां गुलू मलार सही तो चए ये लेसुड़े जी गिग वांगुर तो के चिंबड़ी विया आहिनि मरंदा पर मुड़ंदा कोन। अदा इन जो यो मकसद थियो न तसा हाने दादली जे संग ता हथ खणो। तोखे कहे जो आ त तू संग ता हथ खण संग उनन का गाए वजाए वठंदासी पर कुछ दी सब्र कर त दिल पर वारन जो कुछ करे वठूं। वो तो बेचारा नाक में पिया मोचड़ा खाइन। वो एदा देर छा जी प्रोग्राम ठाए न त दिलबर वारन सा मुआ मुंह गलाए जो। दाई सही रहंदो जॾहिं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त ख़बर पवंदी त उन भागा चाहनि छा था। ठीक है सुभाणे पहिरियों कम इहो था कयूं ॾिसूं तो हिन बागा छा था चवनि। अदा जेसी ताईं पात्र में गनु नथा विझूं ऐं गुलू वारनि जा गोॾा नथा कोटियूं हेसि ताईं कोन सुधरंदा। मां त चवां थो
सोचण खां बेहतर आहे त हल कयूं उन्हनि जो कमु किटली। तूं त चाहे थो त रुगो झेड़ो ई झेड़ो हुजे, झेड़े खां सवा ॿियो तोखे कमु कहिड़ो आहे? बाबा ॿी वाट बि त कोन्हे न, इहे इज़त सां कोन मिलंदा। बाबा दादन सही थो चए, ये सुल्तान वारा ओसी ताईं पोइ हिते कोन हटंदा जेसि ताईं पंहिंजो मुड़ुस नथा पुट मुड़ुस माराइण सां तबाही थींदी, ॿिन्हिनि धुरनि जी तबाही थींदी। का अहिड़ी वाट ॻोल्हियो जो ॻाल्हियुनि वसीले मसला हल थियनि। चाचा बेहतर त इहा वाट आहे, पर अॻियां बि त मञनि न। अदा दिलबर खे ओसी ताईं सगुन न मिले थो जेसि ताईं कुलू नथो मरे। अलाह ख़ैर कंदो सभिनी जे सिर, बाक़ी मां का न का वाट त सवाल ई पैदा नथो थिए जो इहे मुड़नि, जेसि ताईं हुन जो कमु किटली नथो थिए न तेसि ताईं कोन मिलंदा। दादा मां तोखे इहो संग खिलंदे खिलंदे कढी ॾेखारींदुसि, तूं रुगो कुझु ॾींहुं सब्र कर, पोइ ॾिस त हिन गुलूअ खे कीअं थो रुलायां। ॾिसो सही, राणे खाने माल खाई कहिड़ा थुला थी पिया आहियो, पर कयो त कुझु बि कोन था, सफ़ा अॻिलिन जा गुॾा थी पिया आहियो। क्या कमु करे ॾेखारियो त वाह न त हाणे पाटा आऊं ठोकींदोमांव। छा कयूं चाचा, ॿुधाए मूंखे। अली अकबर खान खे बंदूक हणूं? चाचो नवाब त इहो ई थो चाहे त असां अकबर खान खे बंदूक हणी जेल हलिया वञूं ऐं हे बंगले टेकियो वेठो हुजे। हा चाचा नवाब, दाऊदी सही तो चवे। अरे केड़ी तव्हांजी जागीर आहे जेका कर्ज़ो करे वे रंदसो? हा छा अथव? मथो छो जी ख़राब कयो अथव? ऐं जॾा रेल में तेरा जेल में इहो छा थो ॻाल्हाईं जनाब? सुञाणो ते न मसो एतिरो आहे त वॾो कयो असां जेल हलिया वञूं? हा चाचा नवाब, दोस्तू सही तो चवे। चाचा सही, हाणे हीअं था कयो, पिस्टल मां तव्हांखे ॾियां थो, पोइ हली अकबर खान खे हणो, पोइ भले तव्हां जेल वञो। अरे ॻाल्हि त ॿुधो, छा तव्हां मूंखे जेल में मार था चाहियो छा? चाचा तूं पंहिंजी ज़िंदगी हाणे गुज़ारे चुको आहीं, जेकॾहिं बचियल 4 सॼे जेल में गुज़ारे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? माना असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ख़तमु करे वेठा आहियूं। अरे नवाब अञा उहा शइ अथई जो तूं सोचे बि कोन थो सघीं। ऐं पिस्टल तूं पंहिंजे पाण वटि रख, मूं वटि कोई हथियार अथई जव? सॼो बारूद चईंदा आहिनि अकबर खान जे घर खे आऊं रद्द करे ॾेखारियईं। साणी इहो वॾो हुयो देगड़ो छाजो चाड़ियो तो घर चाड़ी तो छा वरी रिलियूं दोराईंदे मुखा लगे तो रिलियूं कोन दोराईंदसि, तूं मूंखे देगड़े में विझी मुंहुं बोड़ी पियो न। हाणे मां तो सां कड़ो थी अशर कयां, यादि कंदे तूं मूंखे कुझु बि नथी करे सघी। पोइ ॾिस अचे थी वसाई। भाई सियाणी तूं हिते बीठे मुर्शिद साईं सां बि कचहरियूं पई करी, हां साईं खे मुदे छो न वठी आई है? अती मुर्शिद साईं हाणे मूं वटि पहुतो आहे, मुंहिंजे घर पढ़ाई करे त पोइ तुंहिंजे घर वरी वठी अचां असां, तूं पाण अॻे ई अची वई आहे। पढ़ाई केड़ी पढ़ाई कंदो मुर्शिद साईं? मुर्शिद साईं गरम पानी करायो आहे ऐं उन पानी में वेही पोइ पढ़ाई कंदो। अल्लाह एडो करामत वारो आहे मुर्शिद साईं। मां सदको वञा, मां घोर वञा साईं ता। लगे तो ही साणी मुंहिंजो सिर विञाईंदी, पर मां छो गरम पानी में वेंदुसि? हक सच्चा मुर्शिद हक। माई तो अञा मुर्शिद साईं जी करामत ॾिठी काथे आहे? जॾहिं तूं उन जूं करामतूं ॾिसंदी आहे न त तूं पाण ई पेरनि ते किरी पवंदी हुअसि। हा भाऊ खुदा वजह ना माण्हू हरू भरू एॾो दवाई बि न थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी, जे मञी थो त ठीकु, जे नथो मञी तॾहिं बि ठीकु, पोइ जेकॾहिं पीउ थो वाह वाह, न त पोइ हीअ जेका वाट न सिधो तुआरे घर ॾांहुं थी वञे ऐं हीअ वाट सिधो मुंहिंजे घर ॾांहुं थी वञे। तूं कंदे ई दाफ़ इहा ॻाल्हि मूंखे ॿुधणी न आहे, ॻाल्हि थी सिधी। यार मां त तुंहिंजे भले करण जे पुठियां आहियां। तो भाई पुट जो भलो कोन चाहियां त असां छा कंदे? छा में मां पंहिंजे पुट जो भलो न आहे कयो? हा अड़े मुंहिंजो पुटु त लखनि में हिकिड़ो आहे, हिकु। ऐं ॿी ॻाल्हि त मां हुनजी शादी अकबर खान जे धीउ सां कराई आहे, इहा वॾी ॻाल्हि न आहे। अड़े मुस्तक़बिल जो चङो मुड़ुसु आहे मुंहिंजो पुटु। हाणे मूंखे भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए सम्झाए त अकबर खान जे मौत खां पोइ अॻियां पोयां ॿियो केरु अथसि जो हुनजे पग जो वारसु थींदो?
ख़्वाब ॾिसण ते को पाबंदी आहे छा? वत तूं पंहिंजा ख़्वाब ॾिसंदो, केरु थो तोखे रोके? वड़े सुणा पुट वाह ॻाल्हि करे सही ठही पई ॻाल्हि सही ईअं करे ॼण ॾारो पियो डरे असां साईं ॾारो था कयूं, बाक़ी तूं मोती पहुचंदो हुई। ख़ुदा विधान इहो भला अॼु का चपटी सवाई त लॻल कान अथई जो अॼु होश में ई कोन आई। यार ख़ुदा खे मञ, कम जी ॻाल्हि कर त मां निकिरां। अड़े यार ख़ुदा मूंखे छो तो पियो यार रूबरू तूं बेज़ार थी वैलूर तो पियो वञी तूं त मुंहिंजो सालो थियण वारो आहीं। मूंसां एतिरो गंद न कंदो कर, जेतिरो मां तुंहिंजी इज़त थो कयां ओतिरो तूं गाॾी ते चढ़ंदो। यार तूं हाणे मूंखे डंडा पर पंहिंजी भेण जे ज़िंदगीअ जे बारे में सोचे, हुनजे भले जे लाइ सोचे। मूं पंहिंजी भेण जो न तोखे संग ॾिनो त ॼण मूं पंहिंजी भेण खे खूह में फिटी कयो, सॼी ज़िंदगी पई मूंखे पिटींदी। मां इहो कमु न कंदुसि, न को मूंसां अहिड़ी का ॻाल्हि कजांइ।